नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पंजाब असेंबली जो इजलास शदीद बदनज़मी जो शिकार। पंजाब असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी ज़ेर सदारत देर सां शुरू थियो, जंहिंमें हुकूमती मेंबर असेंबली अंदर लोटा खणी पहुता ऐं लोटा लोटा जो नारा हया, जंहिं ते ऐवान में शोर शराबो शुरू थी वियो। जॾहिं त असेंबली इजलास में शिरकत लाइ परवेज़ इलाही ऐं अपोज़िशन इतिहाद जो उम्मीदवार हमज़ा शहबाज़ बि असेंबली में पहुची विया आहिनि। जॾहिं त हालात उन वक़्तु सख़्तु ख़राब थिया जॾहिं त डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी असेंबली में इजलास जी सदारत करणु आयो त उन ते हुकूमती मेंबरनि लोटा उछलाया ऐं नारेबाज़ी कई। उन खां पोइ स्पीकर डाइस ते पहुची डिप्टी स्पीकर खे थप्पड़ हयां ऐं वारनि मां घिलियो। नाज़रीन तव्हां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पंजाब असेंबली जो इजलास शदीद बदनज़मी जो शिकार आहे। डिप्टी स्पीकर ते हुकूमती मेंबरनि हमलो कयो आहे, थप्पड़ हया विया।